अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां रेसिपी शेयर कयां थी ज़ीरा राइस, जीरे वाला चावल। अच्छो जीरो सफ़ेद ज़ीरा डाल के जो हम चावल बनाते हैं ज़ीरा राइस, वो रेसिपी मैं आपके साथ शेयर कर रही हूँ। आधा किलो चावल है मेरे पास, नमक है हस्बे ज़ायका, 1 टेबल स्पून सफ़ेद ज़ीरा साफ़ कर लें, और गरम मसाले हैं साबित, थोड़ी सी दालचीनी, कुछ काली मिर्चें, कुछ लौंग और 2 छोटी इलायची। और इस तरफ मैं चावलों के हिसाब से मैंने ऑयल गरम करने के लिए देगची में डाल दिया है। अब हम इसमें डालेंगे ये गरम मसाले, इनको थोड़ा सा हम कड़कड़ाएंगे, ठीक है। चावल के हिसाब से हम तेल गरम कयो ऐं इनमें गरम मसाला विझी असां थोड़ो इन्हनि खे टिड़काईंदासीं, ज़रा सा हम इनको कड़कड़ाएंगे ताकि ये थोड़ी सी खुशबू आ जाए इसकी तेल में। ये तमामु थोड़ा डिफरेंट भी थींदा आहिनि ऐं तमामु मज़ेदार भी थींदा आहिनि। ज़रूरु ट्राई कयो, ॾाढी हिकिड़ी सुठी रेसिपी आहे। चांवर त उअं ई हर घर में पचंदा आहिनि, घणो करे सादा चांवर पचाईंदा आहियूं, पर जेकॾहिं थोरो बदिलाए करे पचाइजनि त कुझु हुनजे नवाण जो अहसासु थींदो आहे। चावल वैसे ही पकते रहते हैं घर में, तो अगर थोड़ा सा उसको तब्दील कर लें रेसिपी को, कुछ अलग से मसाले डालें, तो वो एक नई सी चीज़ लगती है। यानी वही चीज़ जो हम रोज़ खा रहे होते हैं वो हमें थोड़ी सी मुख्तलिफ लगती है। अब ये मसाले जो हैं वो भुन चुके हैं, अब हम इसमें चावल डाल देंगे। मसाला भुजी विया आहिनि, असां हाणे हिन में चांवर विझंदासीं ऐं चांवर विझंदासीं उन ई पाणीअ में पचाईंदासीं जंहिंमें असां भिजाया आहिनि। जिस पानी में ये भीगे हुए उसी पानी में हम इनको पका लेंगे। चावल में विझी छॾिया आहिनि, लूण विझंदासीं, चावल और नमक डालें, इसको अच्छी तरह से मिक्स करें। पानी जिस तरह के आपके पास चावल हैं उस हिसाब से डालें। नए चावल थोड़े से कम पानी में पकते हैं, पुराने चावल थोड़े ज़्यादा पानी में पकते हैं। नवां चांवर जेके आहिनि उहे कुझु घटि पाणी खणंदा आहिनि, पुराणो चांवर थोरो घणो पाणी खणंदो आहे। हीअ मुंहिंजा पुराणा चांवर आहिनि, त तव्हां वटि जहिड़े क़िस्म जा चांवर हुजनि उन हिसाब सां तव्हां पाणी विझो। हाणे असां हिननि खे तेसि ताईं पचाईंदासीं जेसि ताईं हिन जो पाणी ख़ुश्क थी वञे। चांवर असांजा बॉइल थियनि पिया, ऐं हमेशह यादि रखो त चांवरनि खे घटि में घटि अधु कलाकु भिॼायो, वधि में वधि कलाकु भिॼायो, पर घटि में घटि भी उन्हनि खे अधु कलाकु भिॼाईंदो तॾहिं उहो प्रॉपर सुठे ज़ाइक़े सां पचंदा। आधा घंटा कम से कम हमेशा भिगो देना चाहिए। चांवरनि जो पाणी सुकी वियो आहे ऐं हिन में हल्को ॾिसो था थोरो थोरो पाणी आहे, जेके बबल्स नज़र अचनि था, जेका फुड़फुड़ मथां तव्हां ॾिसो था, एतिरी हुजे त हिननि खे दम ॾेई छॾिजे। पानी खुश्क हो गया है, ये हल्के हल्के से बबल्स इसमें से निकलने चाहिए, ये आप देख सकते हैं। इतना जब पानी हो तो इसको दम पे लगा देना है। अब 10 मिनट के लिए हल्की आग पे, दम वाली आग पे मैं इसको छोड़ रही हूँ। चांवर असांजा बिल्कुलु तैयार थी विया आहिनि। मज़ेदार ज़ीरा राइस असां हिननि खे कढूं था हाणे डिश में। मूंखे उमेद आहे तव्हांखे रेसिपी ज़रूरु वणंदी। जेकॾहिं वणी हुजे त वीडियो लाइक कयो, शेयर कयो, कुझु चवणो आहे, कुझु पुछिणो आहे त कमेंट कयो, ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो त जीअं मुस्तक़बिल में अञा मां कुझु शेयर करणु चाहियां, कुझु तव्हां सां जेका बि मुंहिंजी वीडियोज़ हुजनि उहे तव्हां आसानी सां ॾिसी सघंदव। सो हमेशह मां चवंदी आहियां प्यार सां खाधो पचायो, त प्यार सां पचायल खाधे जो ज़ाइक़ो वधीक सुठो हूंदो आहे। पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। इंशाअल्लाह असां वरी कंहिं ॿी कम जी वीडियो सां मिलंदासीं। तेसि ताईं मूंखे इजाज़त ॾियो। अल्लाह हाफ़िज़।